असां सम्झूं था त इहो जेको औरत आज़ादी मार्च आहे उन में असांजा बुनियादी एजेंडा जेके आहिनि उहे पिदरशाहीअ जे ख़ात्मे जो सुवालु आहे। उन हर अणबराबरी जे ख़ात्मे जो सुवालु आहे। मतिलबु मां सम्झां थी त जेसिताणी अणबराबरी उहा तबक़ाती हुजे, उहा क़ौमी हुजे, उहा मौजूदु हूंदी ऐं पोइ हेठां खां असां का औरत जी आज़ादी कढींदासीं त इहो लिबरल सुवालु थो लॻे। असां सम्झूं था ईअं कोन थो थी सघे, या हिकिड़े ॾींहं जी का एक्टिविटीअ सां इन में हा उन ॾींहुं उहा दांह, उहा कोक, उहा हज़ारे औरतूं जॾहिं रोडनि ते निकिरनि थियूं ऐं उहो बि पंहिंजे सुवाल ते पंहिंजे पाण ते ॻाल्हाइनि थियूं त तॾहिं उहो पोइ नैरेटिव चेंज थिए थो हिकिड़ो सियासी। जेसिताणी औरत सियासत में उहा क़ौमी धारा जी हुजे, लेफ्ट जी सियासत हुजे या ख़ुदि फेमिनिस्ट सियासत हुजे, इहे सभु जुड़ियल शयूं आहिनि, इहे हिक ॿिए खां का टुटियल न आहिनि। छो जो अणबराबरी जी जेकी बि सूरत रहंदी त उन जो असरु आख़िर में वाक़ई में औरत ताईं थो अची पुॼे। मिसाल ॻाल्हि, जीअं असां वटि मुआशी बहरान वधियो आहे, जीअं असां वटि हारियुनि जो मामिलो वधियो आहे, जीअं असां वटि मज़दूर पोयां कोविड में निकिता आहिनि, जीअं असां वटि कहिड़े बि क़िस्म जो बहरान ईंदो आहे, उहे ॿोॾूं अचनि, उहो आहे न के ज़िलज़िला अचनि, पर मुआशी बहरान जो घणे में घणो आख़िरी जेको प्रेशर पवंदो आहे उहो हेठे तबिके ते ईंदो आहे। हेठे तबिके खां बि हेठे परत ते पवंदो आहे, उहा आहे औरत। छो जो मुआशी तौर ते उहा कमज़ोर आहे, इन जे करे उन ते असां वटि पोएं अरसे में जीअं मुआशी बहरान वधियो आहे, जीअं पाण वटि बुख बदहाली वधी आहे, जीअं लिबरल पॉलिसीज़ वधियूं आहिनि, उन जी सूरत में पाण सिंध में ॾिसूं 3 मायूं कारियूं करे मारियूं थियूं वञनि, इन्हनि सभिनी जे पोयां मुआशी बहरान मौजूदु आहे। इहो पिदरशाहीअ जी बर्बरियत जेॾी असां वटि ज़ाहिर थी थिए, उहा इन करे ज़ाहिर थी थिए त पूरी दुनिया में ग्लोबल वर्ल्ड जी सूरत में जेको सरमाएदारी पंहिंजी बदतरीन हालतूं में पुॼी आहे ऐं गरीब तर थींदो थो वञे, उन जी हालतूं ॾुखियूं थी वियूं आहिनि, जीअण ॾुखियो थी वियो आहे। ख़ुदि उन्हनि जा अंग अखर पंहिंजा आहिनि, वर्ल्ड बैंक जा अंग अखर आहिनि त सिंध जी ऐं बलोचिस्तान जी जेकी औरत आहे उहा माशी तौर ते सोमालिया ऐं कांगो खां वधीक बदतरीन हालतुनि में आहे। को बि सियासत रही आहे पाकिस्तान में, या मां सिंध जी ॻाल्हि कयां त असां वटि औरत सवाल खे ऐं इन्वायरमेंट जे सवाल खे उहो सियासी सवाल करे न कॉम्प्रस्तनि खयो न लेफ्ट खयो, त इन जे करे बि असां उन सवाल ते जॾहिं ॻाल्हायूं था त पोइ असांखे इहो ॿुधण में थो अचे त इहो ॿाहिरियो एजेंडा आहे ऐं तव्हां कहिड़ी आज़ादी थियूं चाहियो, कंहिंजी आज़ादी थियूं चाहियो, केतिरी आज़ादी थियूं चाहियो। आज़ादी जो को मापो त कोन हूंदो आहे, ऐं आज़ादी कलेक्टिव हूंदी आहे। आज़ादी लफ़्ज़ जी माना आहे ज़िमेदारी। ज़िमेदार शहरी थी सियासत जी आज़ादी हुजणु घुरिजे, पंहिंजी पुराणी रवायतुनि खे टोड़ण जी आज़ादी हुजणु घुरिजे, असांखे पढ़ण जी आज़ादी हुजणु घुरिजे। मूंखे सिहत हिकु शहरी औरत हुजण जे नाते या हिन में ज़ाहिर मां NIC अगरि आहे त मां हिन समाज जो हिसो आहियां त मूंखे सिहत हुजणु घुरिजे, मुंहिंजी तालीम फ्री हुजणु घुरिजे, मूंखे मुआशी तौर ते मुंहिंजे रोज़गार जी आज़ादी हुजणु घुरिजे। इहा आज़ादी आहे, इन जी आज़ादी जे लाइ असां औरत आज़ादी मार्च कयूं था ऐं असांजूं डिमांड्स बि इहे आहिनि त सियासी, समाजी, सकाफ़ती ऐं पुराणी जेके रिवायतूं आहिनि इन्हनि सभिनीनि खे टोड़ण जे लाइ असांजो इहो मार्च आहे। सिन्फ़ जी बुनियाद ते अणबराबरी जेकी हिन समाज में आहे उन कानून साज़ी थिए ऐं जेके कानून आया आहिनि त उन्हनि कानूननि खे लागू कयो वञे। जेसिताणी वॾेरो वेठो हूंदो, जेसिताणी कोर्टुनि में बि सिर्फ़ु हिकिड़े तबिके जी ॻाल्हि हली वेंदी त पोइ किथां फ़ैसिला ईंदा ऐं छा नतीजा निकिरंदा। त असां सम्झूं था त सरासरी बराबरी असीं घुरूं था एतिरी आज़ाद फ़र्द जेतिरी, उन आज़ाद फ़र्द में उहो आज़ाद मर्द बि आहे। उन सॼे तबक़ाती निज़ाम खां ऐं क़ौमी ग़ुलामीअ खां आज़ाद फ़र्द जो बि सुवालु आहे, त उन में आज़ाद फ़र्द सिर्फ़ु माई न, उहो आज़ाद मर्द बि आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk